अस्सलामुअलैकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी माता जो पांच दोस्तां जो पांच भा सता लाड उर्फ मजू दोस्तों जी धरती टीह ते सोप सीरियल की अनकरीब रिकॉर्डिंग हली रही है ज़हर ज़िंदगी इन ड्रामे जो राइटर है तमाम अज़ीम राइटर असांजी सिंध जो जे पत्थर दुनिया ड्रामो लिखो पाजा परावा वकुड़ वजूद दर्दन जो दरिया पत्थर जो इंसान अलाए केतरी फिल्मूं लिखियूं हुनजे लाइ तमामु वॾो चैलेंज इंशाअल्लाह जीअं चयो अथई त हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी सभिनी ड्रामनि जो रिकॉर्ड तोड़ींदो इंशाअल्लाह। ऐं मूंखे यकीन आहे त तमामु वॾो राइटर आहे ऐं हुन जेके बि कैरेक्टर लिखिया आहिनि अॼु उहो तव्हां सां गॾु मां बि आहियां अलाए केतिरा असांजे सिंध जा खोड़ सारा अदाकारनि खे इन ड्रामे में हिकिड़ा नाला मिलिया जीअं मूंखे नालो मिलियो मजूअ जो ऐं तमामु हिकु महिनत सां ऐं एक्टरनि खे ॾिसी जेको हिकिड़ो कैरेक्टर लिखंदो आहे माशाअल्लाह क्या बात है नूर ज़हूर नालो ई काफ़ी आहे। इनखे डायरेक्टर खे जेको असांजो आहे पंहिंजो सिंध जो नौजवान डायरेक्टर जी थोरे अरसे में तहलको मचाए छॾियो आहे फरज़ंद मलक उर्फ़ खजू माना खजू हिकु नालो ई काफ़ी आहे ऐं उन सां तक़रीबन सिंधी हर अदाकारनि पंहिंजे इन जी डायरेक्शन में कमु कयो आहे तमामु महिनती ऐं तमामु भलो छोकिरो आहे ऐं मुंहिंजूं दुआऊं ऐं फरज़ंद मलक खजूअ सां गॾु हुन त इंशाअल्लाह अलाह अलाह जो हबीब कंदो ज़हर ज़िंदगी बि ॿियनि ड्रामनि वांगुरु इंशाअल्लाह तमामु हिट साबित थींदो। वॾी महिरबानी जी सिंध